असांखे ॿुधायो वियो आहे त ज़ारा 4 कलाक जी ट्यूशन मां ₹75 कमाईंदी आहे। हू जेकॾहिं 1 कलाक पढ़ाए त पोइ केतिरा कमाईंदी? सो वीडियो खे बीहारियो ऐं तव्हां पाण हल कयो। जेकॾहिं हल थी वियो आहे त ठीकु आहे, न त अचो त गॾिजी हल था कयूं। सो सवाल इहो आहे त ₹75 ज़ारा कमाए थी 4 कलाकनि में। 1 कलाक में ज़ारा केतिरा कमाए सघे थी? जेकॾहिं पाण हिसाब में मिलियल मवाद खे रियाज़ी जे दर्जे में लिखूं त पाण लिखंदासीं 75 रुपीज़ पर 4 आवर। इन खे पाण ईअं बि लिखी सघूं था 75 वंडिया 4 रुपया वंडिया कलाक। सो इन जो मतिलबु थी वियो त 75 खे पाण खे वंड करणो पवंदो। सो 1 चौंक चौंक 7 मां जेकॾहिं पाण 4 कट कयूं त 3 बचंदा। सो 5 लाइ ॾींदासीं। हाणे जेकॾहिं पाण 35 ते खोड़ो हणो चवनि जो त 8 चौंक 32, 35 मां 32 कट कयूं त 3 बचंदा। डेसिमल वठी करे 2 ॿुड़ियूं वठंदासीं। ॿुड़ी हिकिड़ी लायूं त 30 थी वेंदा। हाणे चइनि जो खोड़ो 30 ते अगरि पाण लागू कयूं त 7 चौंक 28 थींदो। 30 मां 28 विया त 2 बचंदा। अगरि पाण ॿुड़ी लाहे अचूं त इहे थी वेंदा 20 ऐं पोइ 5 चौंक 20। इन जो मतिलबु त ज़ारा 18 रुपया 75 पैसा 1 कलाक में कमाईंदी आहे।